₹200 क्या बोले ₹300 मजूर मजूर खड़ो खड़े 500 ये भी महंगो बसर बटाणो सब जे मांगी हाँ हाँ तू तू भी मांगी थी भैया तू 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 भी मांगी सब से मांगी थी भाई बा सब से मांगी थी भाई थी अल्लाह अब यार अरे अरे ये कौन थी यार ये कौन थी यार ₹200 अटू 200 गिल महागो हाँ हाँ माने माने खाद्य वाला है कान ओ घर घर माने खाद्य बचल हाँ सब से महंगी बाबा हाँ मजूर मजूर मरी है अरे हाँ जाओ मजूर मरी है छा खाए महंग पे ओ ही चाय अरे ये भी सावाल वो ये खाओ हाँ बस अगते तुझे बहुत चल जाते तुझो बाबा 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 ओ बाबा शादी के रहे थे बाबा पहले घर आलो बाबा दवा पी बाबा ओ बाबा उठ उठ हलो घर आलो बा उठ हलिया हलिया घर आलो बाबा ओ बा बहु तो बताए हेर से पेरे नो माय घर आलो बाबा उठ 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 बाबा उठ घर आलो बा अच्छा पुत्र पुत्र ई पुराणो चरियो उनो साथे चाचा ही मुझो बाबू आए ही चरियो नहीं अरे यार मां लगे तोरे की सुनावा तू ये गुलर तो नहीं हाँ यार हाँ 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 ये मुझे नंढपण जो दोस्त मुझे गुलर है गुलर क्या चौथी यार इन हुकूमत जेकी महंगाई कई है ना इनमें बाबू ॾाढो परेशान है ज़हनी मरीज थी वियो आहे बाबा 2500 रुपया दिहाड़ी ते कम कंदो आहे 15 महीनो थी वियो आहे ज़हनी मरीज बणिजी वियो आहे हाँ यार हाँ गुलर तुंहिंजो ॾोह न आहे इन हुकूमत ॾाढी महंगाई करे छॾी आहे अटो 200 रुपया किलो दाल असां गरीबन जी यार हुई उहा महांगी पटाटो महांगो अरे बाबा चांवर 300 रुपया किलो खीर 250 रुपया किलो असां गरीब काॾे वञूं 500 रुपया मजूरी मिले तो गरीब मानू बच्चन के खाराए बड़ी बीमारी करे छा करे तुझो डो ना है यार हर शे हुकूमत महंगी करे छड़ी आ चाचा 500 मां छा वठूं वेलो खाऊं था वेलो भूखा था मरूं तू छा कंदो आहीं चाचा मां प्राइवेट क्लिनिक ते कम कंदो आहियां उते कुल मुंहिंजी 8000 पगार आहे उहा भी मां खाई वेंदो आहियां शादीशुदा आहियां छा कयां खर्च भी त आहे न चाचा मां लिखल पढ़ल भी आहियां गुरबत जी वजह सां मां नौकरी भी नथो वठी सघां असां गरीब बीमार थियूं था त इहो टिकी फोटो वठी खाऊं था ऐं अमीर बीमार थो थिए उन्हनि खे अमेरिका खणाए था वञनि बाबा हाणे मां पंहिंजी डिग्रियूं फाड़े तव्हां सां गॾु मज़ूरी ते हलंदुमि बस चाचा तू ही खणी बाबा के चो उठे उठ बाबा उठ गुलर भा ओ गुलर
उत भाउ उत भाउ घर वञ अल्लाह बेहतर कंदो अल्लाह साईं चङाई कंदो भाउ मज़दूर घर वञ वो छा खाओ अरे ही गा हाँ हाणे हिन खे खाईंदासीं भली सब्जी बि पवगी डालो बाप ये आहे न ये था न हाँ ये था ये था फर्ज बागी अबू मरियास अदा गुलाना मरिया घर वञ अल्लाह साईं ख़ैर लो उथदा उथदा छो मशहूर जी छा करे अल्लाह साईं